अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैनि मिन उरबि व मिन अजमि वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। तमाम के खामोश खामोश मिली है आपकी निस्बत अली अली करके सब है दरिया है सब सच्चा तो ही दिया है सब सच्चा मोहम्मद दिया है। अगर हैदरी हूँ खामोशी से मुझे अल्फाज बुधंदो उन्हनि ते अमल कंदो। अगर तव्हां खे सरकार मदीना शहंशाह मदीना सच्ची मोहब्बत हूंदी सब वेही रहो साम्हूं वारा वेही रहो। मिली है आपकी निस्बत मिली है आपकी निस्बत अली अली करके। शायर तो फरमाए या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जी निस्बत मिली आहे त अली अली करण सां मिली आहे। सुभान शान सरकार ताईं पहुंचाईंदो आहे त मौला अली जो दरवाज़ो पहुंचाईंदो आहे। मिली है आपकी निस्बत अली अली करके जहां में पाई है इज्जत अली अली करके। ये एक खास वजीफा है ए अली वालों, ये एक खास वजीफा है ए अली वालों। कमाओ कमाओ दर्द की दौलत अली अली करके। अली 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 हथन के परचम बनायो अली 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 पुकारो मुझको पुकारो मुझको फिदायाने मुर्तजा कहकर कि दिल पे खाई है ज़रबत अली अली करके। अली अली अली
मिली है आपकी निस्बत या रसूल अल्लाह, मिली है आपकी निस्बत अली अली करके, जहां में पाई है इज्जत अली अली करके, अली अली हैदर हैदर हैदर। मौजूद सामीन आशिकान मुस्तफ़ा गुलामान मामा जे सामो तकरीर जे लाइ नया बीठो बस सिर्फ ऐं सिर्फ मुहम्मदी लिस्ट में नालो लिखाईंदम, मुहम्मदी लिस्ट में नालो गणाईंदम, हैदरी लिस्ट में जलसा अज़मत मुस्तफ़ा व शान हलबैत जे निकात मां तमाम ठठे वारन ऐं ख़ुसूसन मौली साहब मोहम्मद यामीन के दिल जी गहराइयुनि सां मुबारक थो ॾियां। हिकु अज़ीम शान प्रोग्राम जो इनकाद करे अॼु हिननि हू मोहब्बत इश्क जो सबूत ॾिनो आहे। मौल साहब मूंखे ॿुधाइनि पिया त मां अकेलो हुयमि ऐं मुंहिंजा भाइर हुया। मां मौल साहब खे तसल्ली न, भले दुनिया वारा ताउन कनि या न कनि, भले दुनिया वारा ताउन कनि या न कनि, जॾहिं सरकार मदीना शहनशाह मदीना जी नज़र थींदी मौली साहब इएं सम्झ त तूं हिते हिन राह में ख़र्च करे तूं ॾे नथो, वठे थो। सच्चा ए मौली साहब तूं वठी रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह ये इश्क वारन जी महफिल आहे, ये मोहब्बत वारन जी महफिल आहे, ये अहले ईमान वारन जी महफिल आहे, ये सच्चे अकीदे वारन जी महफिल आहे, ये कामिल अकमल मुर्शिद वारन जी महफिल आहे। इहो बि चवां त हे मौला अली जे सचन गुलामन सचन हैदरन जी महफिल आहे। हिन महफिल पे सरकार मदीना शहनशाह मदीना जी भी नजर पहुंची रही आहे। ऐं मां इहो बि चवंदमि त दुनिया वारनि खे त दुनिया वारो परेशान थियण जी ज़रूरत न आहे। त अल्हम्दुलिल्लाह हिन महफिल पे सरकार मदीना शहनशाह मदीना जी नजर भी पहुंची रही है। जलसे जो नालो ये हुआ जलसा अज़मत मुस्तफ़ा व शान हलबैत, हिन महफिल ते हिन इज्तिमा ते लखे माहू जो के आयान हिनन लखन गुलामन ते सरकार मदीना शहनशाह मदीना जी भी नजर पहुंची रही है। तो मां इहो भी चवंदम सरकार मदीना शहनशाह मदीना जे अहद ते आधार मौला अली अमा सय्यदा तय्यबा ताहिरा अमा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी भी नजर पहुंची रही है। तो हसनैन करीमैन जी भी नजर अज गुलामन पे पहुंची रही है। बस मां यो अर्ज रखंदम तो सच्चे अकीदे सां सच्ची मोहब्बत सां खाली झोलनि खे सिधो रखण असां तव्हांजो कम आहे। उन खाली झोलनि खे भरण सरकार मदीना शहनशाह मदीना जो कम आहे। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास का रिवायत है अन इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा
قال نزلت مشان مولا علی تے حالات جی ابا جی ابا عشق وارو ہوں دو جھوم دو پر الحمدللہ سب عشق واران سب سچی محبت واران ان ابن عباس رضی اللہ عنہما قال نزلت فی علی ابن ابی طالب ان الذین آمنوا وعملوا الصالحات سيجعل لهم الرحمن ودا قال محبة في قلوب المؤمنين روایت ہے عبداللہ بن عباس کا فرمائے تو دیکھیں آیت کریمہ نازل دیکھیں آیت کریمہ تلاوت فرمائی سیدنا ابن عباس فرمائن تھا تہی آیت ان الذین آمنوا وعملوا الصالحات سيجعل لهم الرحمن ودا حضرت ابن عباس فرمائن تھا یہ آیت مولا علی جو شان میں نازل کیا ہے تو اللہ تعالیٰ فرمائے تو بے شک وہ جن ایمان آندو اے نیک صالح عمل کیا انہوں جیلائے بن مومن جی دلن میں ان قریب رحمان محبت پیدا کرو سبحان اللہ سبحان اللہ حضرت عبداللہ بن عباس فرمائن تھا ان آیت کریمہ میں مراد مولا علی جی محبت ان آیت کریمہ میں ان الذین آمنوا وعملوا الصالحات سيجعل لهم الرحمن ودا ان آیت کریمہ میں مراد مولا علی جی محبت ایمان وارن جی دلن میں آئے یا محبت مولا علی جی مومن جی دلن میں ودھی آئے تو اللہ تعالیٰ بان ودھی آئے نعرہ تکبیر نعرہ رسالہ نعرہ تحقیق نعرہ حیدری مرشد حسین یا مومنن ایمان وارن جی دلن میں محبت پیدا کیا ہے تو مولا علی جے لائے اللہ تعالیٰ پان محبت پیدا کیا ہے یا محبت مولا علی جی صرف نہ ہوگا یا محبت مولا علی جی نہ کہیں ملا کی طاقت آ نہ کہیں مولوی کی طاقت آ جو اساں سچن مومنن ایمان وارن کامل اکمل مرشد وارن جی دلن ماں یا محبت گھٹ ہے کہ محبت اللہ تعالیٰ پان پیدا فرمائی دعا یا محبت دنیا میں بھی ہو دیا تو قبر میں بھی ہو دیا تو یہی محبت مولا علی جی کہ اسامی آئے انشاءاللہ قیامت جو بیر ہو اسا گناہ گارن جا حتی ہوتا پاک دامن مولا علی مشکل کشا جے آمین 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 چارز کیم تسا گناہ گارن جا حد ہوندا پاک دامن مولا علی جی ہوندی آمین آمین آخری میں حدیث بیان کرنم جی تب مولا علی کا جان ایمان وارن جان مولا علی کا جان بازے بلند حتن کے پرچم بڑھائے مولا علی کا جان جو ایمان وارن جان مولا علی کا جان جو اسا سنن یا رسول اللہ جمع وارن جان سرکار فرمان تھا ان عبداللہ ابن حکیم قال رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم ان اللہ تعالی اوحى الی
फी अली सलासत अशिया लैलत इसरा भी। जरा गौर सा मुझो तो सरकार जो फरमाना वो साथे इल्जाम हणदान त मौला अली राफजिन जो गलत मां साबित कंदम त मौला अली आहे त ईमान वारन जो आहे, मौला अली आहे त सुन्नन या रसूल अल्लाह चवण वारन जो आहे। तो सरकार फरमाइन था अन्नहु सय्यदुल मोमिनीन व इमामुल मुत्तकीन व काइदुल कुर्रिल मुहज्जिलीन। सरकार फरमायो रिवायत है अब्दुल्लाह बिन अकील का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मेराज वारी रात अल्लाह ताला मूंखे वही जे ज़रिए अलीउल मुर्तज़ा जे तिन सिफ़तुनि जी ख़बर ॾिनी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये सरकार फरमाए रहा है वो टे सिफ़तूं कहियूं। सरकार फरमाइन था त मौला अली सय्यदुल मोमिनीन। सरकार फरमाइन था मौला अली तमाम मोमिनन तमाम ईमान वारन जो सरदार है। मौला अली तमाम ईमान वारन जो सरदार है। नंबर 2 त मौला अली जो अली को सवा ना है गली जो मौला अली सरकार फरमान था त मौला अली तमाम ईमान वारन जो सरदार आहे। ऐं नंबर 2 मौला अली परहेज़गारन जो इमाम आहे। परहेज़गार नेकोकार नमाज़ी मस्जिद वारा राफ़ज़ी हुंदान या सुन्नी हुंदान तमाम खे ॿुधायो। सुन्नी सरकार छा फरमायो मौला अली ईमान वारन जो सरदार आहे। नंबर 1 मौला अली तमाम ईमान वारन जो सरदार आहे। नंबर 2 मौला अली परहेज़गारन जो सरदार आहे। ऐं सरकार फरमाए रहा है नंबर 3 मौला अली क़यामत जे ॾींहुं सुभान अल्लाह मौला अली क़यामत जे ॾींहुं नूरानी चेहरे मौला अली क़यामत जे ॾींहुं नूरानी चेहरे वारन जो क़ाइद अॻवान हूंदो। उहे नूरानी चेहरे वारा केरान नूरानी चेहरे वारा केरान अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहे नूरानी चेहरे वारा केरान सरकार फरमान था अल्लाह जो कामिल अकमल वली अल्लाह जो मकबूल बानो हुआ है इज़ा ज़िक्रुल्लाह। सरकार फरमायो अल्लाह जो कामिल अकमल वली हुआ है जै चेहरे ते नजर पवण सा अज खुद दिल मा ज़बान मा ही आवाज निकले अल्लाह खतन के लहरायो अल्लाह अल्लाह अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह मौला अली असा सुनन जाहिन ऐ सुन्नी असा अली जा मौला अली जाहिन बेशक अली करण जी अली करण मौला अली जो नारो लगाइण हिन दौर में कसवटी तब मुत्तफ़क़ साहबा जो अक़ीदो मुत्तफ़क़ साहबा जो अक़ीदो त जॾहिं असांखे कंहिंखे सुञाणप करणी हूंदी हुई मोमिन ऐं मुनाफ़िक़ जी
त जाथे मौला अली जो जिक्र थींदो त ख़बर पवंदी ही त हे मुनाफिका मुनाफिकन जी दिलियूं जलंदी हुई मौला अली जे जिक्र सां यानी खबर पवंदी ही तो ही मोमिना ही मुनाफिका जाते मौला अली जो जिक्र थींदो हो तो सहाबा कराम जो अकीदो है जाते मौला अली जो जिक्र थींदो हो तो आशिकन की दिलू ठरंदियूं तो लगंदो तो हे मोमिना पर जाते मौला अली जे जिक्र सां मुनाफिकन जा गंधम मुनाफिकन जो शक्लियों खराब थींदियूं हो तो खबर पवंदी ही तो हे मुनाफिक जो पुट अल्हम्दुलिल्लाह अज भी ही इज्तिमा रूहानी इज्तिमा नूरानी इज्तिमा सब ईमान वारा असां तव्हां वॾा खुशकिस्मत आहियूं असां तव्हां वॾा खुशकिस्मत आहियूं जो हिन दजाली दौर में अल्लाह तबारक व तआला अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद अता फरमायो सुभान अल्लाह भले दुनिया जा कोनो कोनो दुनिया जो घुमी ॾिस कंहिं भी मुल्क में वञी ॾिस त हेड़ो चेहरो तोखे न मिलंदो केतरा भी पीर हुजन अल्लाह ताला उन्हनि जे मुरीदनि खे उन्हनि जा पीर बख्शे ॾे पर लखे पीर हुजन लखे पीर हुजन लखे पीर हुजन उन स्टेज ते जॾहिं मुंहिंजा मुर्शिद करीम जलवा अफरोज़ हुदान त पोइ चवणो पवंदो आहे त असां जे पीर जी हर अदा निराली हर अदा निराली पर जंहिं स्टेज ते हज़ारे पीर उलमा हुजन चाथे मुर्शिद करीम हुदान खुदा जो कसम मुर्शिदन करीमन मो वो नूर जो लाटू निकरंदियूं अल्लाह जे कामिल अकमल वली हुआ है जेको निगाहन सां गुनाहगारन जी दिलन के छिके अल्लाह जो कामिल अकमल वली हुआ है जेको निगाहन सां गुनाहगारन जी दिलन के छिके पर हिन दौर भले केतिरा भी पीर बुजुर्ग औलिया हुजन खुदा जो कसम त जॾहिं पंहिंजी हुसैनी निस्बत पंहिंजी हुसैनी निस्बत मौलवी साहब यादि ईंदी आहे जी मुंहिंजा साईं पोइ चवणो पवंदो आहे त असांखे हुसैनी हुजण ते फ़ख्र आहे छो जो असांजे क़ल्ब ते दिल ते के भारी पीर जी आंगुर नाहे लॻल आले रसूल औलाद अली मुश्किल कुशा जे बचड़े जी आंगुर लॻल आहे आंगुर की फरमाए थो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो हेड़ो इज्तिमा जी मुंहिंजा साईं भले 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 सवे मौलाना पीर साहब गॾु थियनि खुदा जो कसम हेड़ो इज्तिमा न करे सघंदा बेशक बेशक हिकु वाहिद शख्सियत असांजा कामिल अकमल मुर्शिद ॾींहुं हुजे या राति हुजे हिते ॾींहुं राति जी ॻाल्हि न हुजे हे त पाण मुर्शिद करीम कुर्ब जा कदम भरे आयान पर इज्तिमा में इज्तिमा काथे भी मुर्शिदन करीमन जो नारो लगंदो आम साहब जी मुंहिंजा साईं नारे लगण सां हज़ारे माण्हू गॾु थी वेंदा बेशक बेशक को शक न आहे को शक न आहे तॾहिं त हुननि खे लॻे थो न तॾहिं त तकलीफ़ थी थिए न जी मुंहिंजा साईं तॾहिं त फतवाऊं था हणनि न जी अबा जी अबा बाबा हे हुसैनी हैदर हैदर कनि था
जेको आसो हे राफजियत के ताकत था देन बाबा गाल ये है असुल गाल हैदर जी ना है असुल गाल है जी तो के साड़ा हसदा बुग़्ज़ा न तो सही सके पर अल्लाह जो कामिल अकमल होंदो आ ना वो उन जी दिल में बुग़्ज़ ना है बेशक अल्लाह जे वली में बुग़्ज़ ना है होंदो अल्लाह जो कामिल अकमल वली वो होंदो आ जेको पराए के भी पंहिंजे निगाहुन सा नज़रुन सा पाजो कंदो सच दा फरमाए पर अॼुकल्ह जा पीर पंहिंजे मुरीदनि जो जा कम नथा ठाहे सघनि जी साहब जी अहिड़ा घणा ॾिठा पर ख़ुदा जो कसम जॾहिं ॿियनि जा मुरीद बि ईंदा आहिनि उहो बि भरे झोल खीसा दिलियूं हर शइ भरे पोइ मोटंदा बेशक भले ठठे वारनि खे मां ॻाल्हि चवण थो चाहियां भले दुनिया तव्हां घुमी ॾिसो दुनिया घुमी ॾिसो अहिड़ो चेहरो तव्हांखे न मिलंदो अहिड़ो चेहरो न मिलंदो अहिड़ी सीरत ख़ुदा जो कसम न मिलंदी पूरी काइनात घुमी ॾिसो न मिलंदी सऊदी घुमी ॾिस मक्को मदीनो घुमी बेशक उते भी अगर जॾहिं असांजा मुर्शिद करीम मौलवी साहब हरमैन शरीफ में चाहे मक्कतुल मुकरमा हुजे मदीनतुल मुनव्वरा हुजे मस्जिद नबी हुजे मस्जिद हराम हुजे जॾहिं मुर्शिद करीम कुर्सी मुबारक ते वेहंदा त हज़ारनि जो नज़रियूं ख़ुदा जो कसम मुर्शिद करीम जे चेहरे ते बेशक पुछंदा काथों जी शख्सियत आहे सुनो केरा मुंहिंजी सिधी ॻाल्हि आहे मुझो इहो अक़ीदो आहे असांखे दर ते वञण जी ज़रूरत नाहे जॾहिं सभु कुझु हर खूबी अल्लाह ताला असांजे कामिल अकमल मुर्शिद में रखी आहे फिलाणो पीर यार असांखे सुञाणींदा ई न असांजो पीर आहे त पीर वेठो आहे हुते कंहिं दर ते वञण जी ज़रूरत नाहे बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ अक़ीदे खे मज़बूत रखण जी ज़रूरत आहे अक़ीदे खे मज़बूत रखण जी ज़रूरत आहे हे त पाण करीम कदम भरे आया पर अव्हां खे दावत थो ॾियां ठठे वारो दावत क़बूल कंदव क़बूल आहे त हिकु जुमो पढ़ी ॾिसो हुसैनाबाद जी दरगाह हुसैनाबाद में हिकु जुमो पढ़ी ॾिसो हिकु जुमो पढ़ी ॾिसो इहो बि अर्ज़ु रखंदुमि हिकिड़ा वरी जेके परे वेठा उहो सोचींदा हूंदा त असां मुर्शिदनि करीमनि ताईं न पहुची सघियासीं पर मां अॼु उन्हनि खे लिखी थो ॾियां वली साहब जी मुंहिंजो साईं भले पाण करीम मथे स्टेज ते वेठा जेके परे वेठा दिल में दुरूद शरीफ पढ़ी अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पढ़ी पंहिंजे नबी दिलबर नबी खे पुकारे मुर्शिदनि करीमनि जी खिदमत में दिल में अर्ज़ रखण इन्हनि ग़ुलामनि जो कमु आहे ख़ुदा जो कसम अल्लाह जी अता सां जॾहिं मुर्शिद करीम हथ खणंदा हथ खणण कमु ठाहिण मुर्शिद हुसैन जो कमु आहे बेशक छा अर्ज़ कयमि त असांजे कामिल अकमल मुर्शिद जी हर अदा निराली दुनिया वारनि समझी त वेठा आहिनि मुल्ला मौलवी पर ज़िद्दा पर काॾे वञे सम्झो हाणे मुर्शिदनि करीमनि जो इस्तक़बाल थींदो छा पियो चए
हाणे उहो इस्तक़बाल कयो जो हिलण की खबर पए त कंबर वाला कामिल अकमल मुर्शिद अॼु अची विया ठठे में पहुची विया नारे तकबीर जी सदा खे अहिड़ो त बुलंद कयो जो बातिलनि जा कंध भॼन नारे तकबीर अल्लाह अकबर टे दफ़ा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर नारे तकबीर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल नारे तहकीक चार यार नारे तहकीक चार यार हक चार यार चार यार भी असांजा जी अबा सिद्दीक़ अकबर भी असांजो जी अबा फारूक आज़म भी असांजो उस्मान गनी भी असांजो मौला अली भी असांजो हाणे उहो नारो लॻंदो एॾे होॾे ॾिसजो जी अबा एॾे होॾे ॾिसजो साहबा कराम जो अक़ीदो त मौला अली जे नारे सां असां हुननि खे सुञाणींदा जी हो त नहीं दा हूंदा जी अबा पता वायरस जेको हलियो आहे जी हाणे उहो नारो लॻंदो पूरो पिंडाल गूंजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूंखे ख़बर पए कहिड़ो हैदरी आहे ॾिसजो हिक ॿिए खे जी अबा नारे हैदरी या अली या अली या अली नारे हैदरी या अली नारे हैदरी या हैदरी कुव्वत या हैदरी कुव्वत मां आस्ते आयो नारे हैदरी आस्ते आयो हिननि जो जज्बो ॾिसो न इहा मोहब्बत हिननि जी दिल में पैदा फरमाई आहे त अल्लाह ताला पैदा नारे हैदरी मुर्शिद हुसैन जिंदाबाद जिंदाबाद हाणे वरी उहो नारो जी मां त हणाईंदमि जी मुंहिंजा साईं हाणे हैदर हैदर इहो ई दर बेशक अना मदीनतुल इल्म व अली बाब मां इल्म जो शहरा अली इल्म जो दरवाज़ो आहे जी तो इने नबी साईं ताईं न पहुची सघंदे मुल्ला इन दरवाज़े खां मौला अली खां गुज़री करे सरकार ताईं पहुचणो बेशक बेशक हाणे उन गूंज सां मुर्शिदन करीम जो इस्तक़बाल कयो केड़ी गूंज हैदर 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 उठी बियो उठी बियो हैदर 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 दुआ कयो अल्लाह मुर्शिदन करीमन खे कामिल सेहत खिज़री हयात अता फरमाए आज मज़ो न की मौली के में छा पूछे के में छा पूछे